मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे त इमरान खान जे रूप में पाकिस्तान खिलाफ साज़िश थी रही आहे। जेतिरी इमरान खान पाकिस्तान खिलाफ साज़िश कई एतिरी दुनिया जा ॿिया मुल्क बि नथा करे सघनि। हुननि जी का कारकर्दगी नाहे, तॾहिं त खेनि खतनि ऐं साज़िशनि जी ज़रूरत पवे थी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे त 4 साल ज़ाया करण जी ज़िम्मेवारी चइनि हफ़्तनि जी हुकूमत ते आइद कई पई वञे। हुननि खे हाणे चइनि हफ़्तनि में महांगाई नज़र अचण शुरू थी वई आहे। मरियम नवाज चयो आहे त इमरान खान ऐं संदसि साथी चोर आहिनि। जेकॾहिं इमरान खान वज़ीर आज़म रहियो, इहो पंहिंजे 4 सालनि जे दौर जो हिसाब ॾे, ही 4 सालनि जी कारकर्दगी ते 4 सेकेंड बि नथो ॻाल्हाए सघे। हुन जो चवणु हो त जेकॾहिं संदसि ख़िलाफ़ सबूत आहिनि त भली खेसि सज़ा ॾिनी वञे, पर नेब अॼु ताईं सबूत पेश न करे सघी आहे। जॾहिं त केस जी ॿुधणी रोज़ानी जी बुनियाद ते करण जी दरख़्वास्त कई वई ऐं अपील खे 1 साल थियण वारो आहे, पर नेब उन खे पाण ड्रेग ॾियणु चाहे थी। केस बाबति ॻाल्हाईंदे मरियम नवाज चयो आहे त गुज़िरियल हुकूमत में चयो वेंदो हो त रोज़ानी जी बुनियाद ते ॿुधणी थियणु घुर्जे, पर कॾहिं नेब खे कोरोना थी वेंदो आहे। पर हक़ीक़त में उन वटि सबूत नाहिनि हूंदा, छाकाणि त जेकॾहिं सबूत हुजे हा त 10 महीननि में अदालत में पेश करे हा। हुन चयो त जेकॾहिं तव्हां वटि मुंहिंजे ख़िलाफ़ सबूत न आहिनि त पोइ अदलिया नेब जी उन ज़्यादती जो नोटिस वठे। जेकॾहिं नेब वटि सबूत आहिनि त अदालत में पेश कनि, जेकॾहिं नेब वटि सबूत न आहिनि त उन खे कटहरे में आंदो वञे। मरियम नवाज चयो त इमरान खान जे रूप में पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। जेतिरी इमरान खान पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कई एतिरी त दुनिया जा ॿिया मुल्क बि नथा करे सघनि।